ऐं मसलन नसीम घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो, तो मलाइक जो मसजूद इंसान अचे, उन्हनि जे भेजे में गांजा न अफ़ीम भरियो। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, कालो जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां माना तड़िया, अॼु आमीअ फापीअ जी मयत उते, ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। तुंहिंजी ओछीअ रविश्ती न परवाह अथऊं, खून आशिक में लेकिन हरारत न। मतलन जे बितिम ते पढ़ी तूं पढ़, ॿी शहीदनि जी रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न। शाइर या तख़लीक़कार पंहिंजी क़ौमुनि जो असासो हूंदा आहिनि, हिकु अहिड़ो असासो जंहिंजे सीने में हिकु पूरी तारीख़, पूरो दर्द, पूरियूं कैफ़ियतूं ऐं पूरो इज़हार समायल हूंदो आहे। उहे शाइर पंहिंजनि क़ौमुनि जो असासो हूंदा आहिनि, जेके शाइर धरतीअ जो आवाज़ ऐं पुकार बणिजी वेंदा आहिनि। प्यार, इनकलाब ऐं मज़ाहिमत जा गीत सरजींदा आहिनि। अॼु असां वटि बि अहिड़ो ई शाइर मौजूदु आहे, जेको बाग़ी आहे, हलीम बाग़ी। लेकिन हरारत न। मतलन जे बितिम ते पढ़ी तूं पढ़, ॿी शहीदनि जी रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न। हलीम बाग़ी संजय रोमांस, मज़ाहिमत ऐं इनकलाबी शाइर जी अलामत रखंदड़ हिकु अहिड़ो तख़लीक़कार आहे, जंहिंजी शाइरीअ में थर जे सहरा जो हुगाव, सिंध जी चीकी मिटीअ जी महक, धरतीअ लाइ शहीद थींदड़नि लाइ नुंहं ऐं यूनिवर्सिटी जे पथरीलनि रस्तनि जी मुसाफ़िरीअ जो हिकु अनोखो दर्द समायल आहे। रोमांस ऐं मज़ाहिमती शाइर हलीम बाग़ीअ जो असुल नालो अब्दुल हलीम सांद आहे। हुन 13 मार्च 1963 ते उमरकोट भरिसां तारीख़ी ॻोठ रोहलवाए में मोहम्मद सूमार सांद जे घर में जनम वरितो। शुरूआती तालीम उमरकोट में हासिल करण बाद MA सिंधी ऐं B फार्मेसी सिंध यूनिवर्सिटी मां कयईं। शाइरी हलीम बाग़ीअ खे घरां ई मिली, वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो जहिड़ियूं सिटूं सरजीदन जुमन दरबदर बाग़ीअ खे शाइरीअ जा रस्ता ॾिना। हलीम बाग़ी 1977-78 धारे शाइरी जी शुरूआति कई ऐं पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे हू शाइरीअ जी उफ़क़ ते पहुची वियो। हुन जा नज़म मज़ाहिमत ऐं रोमान जा शाहकार आहिनि। ऐं मसलन नसीम घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो, तो मलाइक जो मसजूद इंसान अचे, उन्हनि जे भेजे में गांजा न अफ़ीम भरियो। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, कालो जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां माना तड़िया, अॼु आमीअ फापीअ जी मयत उते, ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। तुंहिंजी ओछीअ रविश्ती न परवाह अथऊं, खून आशिक में लेकिन हरारत न। मतलन जे बितिम ते पढ़ी तूं पढ़, ॿी शहीदनि जी रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न। हलीम बाग़ी नंढपण में वालिदैन जे विछोड़े बाद हिकु यतीम ॿार वारी ज़िंदगी गुज़ारी। इन बावजूदि हू इन ख़ानदान जो पहिरियों ॿारु हो जेको यूनिवर्सिटीअ में वियो। हुन तमामु गुरबत में ज़िंदगी गुज़ारी ऐं शागिर्दीअ जे ज़माने में बि हू वेलनि जा वेला बुख ते हूंदो हो। एतिरे क़दुरु जो बाग़ी यूनिवर्सिटी जे 2 साल में कर्ज़ हसना खणी तालीम पूरी कई ऐं पास आउट थियण बाद 5 सालनि ताईं नौकरीअ लाइ दरबदर रहियो।
असांजो जेको फैमिली बैकग्राउंड हुयो उहो असांजा जेके वॾा हुया उहे मालवंद माण्हू हुआ। असांजो जेको सिंध जे ॿाराड़ियुनि जो आम जेको माना मालवंद माण्हुनि जो जेको कल्चर आहे ॿाराड़ी जो, असीं उन में माना वॾा थिया आहियूं। बाग़ी जी ग्रोथ उन में थी आहे। माना इन नंढे हूंदे माना माल पचारियो आहे त माना जेके थर जूं या उहे बनियूं थियूं आहिनि उन्हनि ते बि हुन कमु कयो आहे। बेसिकली हिकिड़ी माना गुरबत जी बि माना इंतिहा जेका चइजे न उन में उनजी सॼी परवरिश थी आहे। बेसिकली असांजे माना फैमिलीअ में मामा जुमन हिकिड़ो जेको सो उन ई मैट्रिक कई हुई। उन खां पोइ बाग़ी असांजी फैमिलीअ जो पहिरियों माण्हू हो जेको यूनिवर्सिटी ताईं वियो, पर उन में मामा जुमन जो माना वॾो हथु हो हुनखे पढ़ाइण में, इनकरेज करण में, उस ताईं वठी अचण में। उन करे मामा जुमन ई बेसिकली असांजे पोयां हो। असांजी जेका सॼी फैमिली जेका अॼु त माशाल्लाह माना असांजी फैमिलीअ में तव्हांखे ग्रेजुएट मिलंदा, पोस्ट ग्रेजुएट मिलंदा, पर बाग़ी पहिरियों माण्हू हो जेको यूनिवर्सिटी वियो ऐं यूनिवर्सिटी मां पढ़ी वापसि आयो। हलीम बाग़ी स्टेज ते पहिरियों नज़म मौलाना ग्रामी आॾो पढ़ियो त हू बि संदसि मदाह थी वियो ऐं संदसि उहो नज़म अख़बारुनि ऐं रिसालनि में छपाइण लाइ खणी वियो। जॾहिं त किताबनि जे मुताले पिणु बाग़ीअ खे बाग़ी बणाए छॾियो ऐं संदसि शाइरीअ में मज़ाहिमती रंग अची वियो जेको अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे। बाग़ी जी जेका शाइरी जो हिकिड़ो दौरु हो उहो यूनिवर्सिटी लाइफ खां पोइ शुरू थिए थो। जॾहिं बाग़ी उते वियो त मामा जुमन बेसिकली तॾहिं सिंध जी क़ौमी तहरीक सां वाबस्ता हो ऐं वॾी ॻाल्हि त उहे किताब जेके हुआ से मौजूदु हुआ। जिन किताबनि बाग़ीअ खे बि बाग़ी ठाहियो, उहे किताब बाग़ी पढ़िया। उन्हनि पोइ यूनिवर्सिटी में वियो त उते जेको साईं जी एम सैयद जी जेका फ़िक्री वाट हुई उन ते मामा जुमन अॻे हो त पोइ माना ही उते वियो त वरी उन ई सां सलाड़जी वियो। सिंध जी जेका क़ौमी तहरीक हुई या जिसाफ़ जो जेको सफ़र हो उतां खां शुरू थियो ऐं पोइ हुन उते जेका शाइरी कई उन में माना ज़िया जो दौरु हो उहो जंहिंमें मार्शल लॉ जो दौरु हो। सिंध जो माण्हू आम माण्हू जेको आहे सो मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु मज़ाहिमत करे रहियो हो ऐं हिकिड़ो माहौल हो। सिंध में हिकिड़ा वॾा करेक्टर साईं जी एम सैयद मौजूदु हो, अयाज़ मौजूदु हो। इन क़िस्म जा जेके वॾा सिंध जा जेके अॼु जे दौर जा वॾा जेके माण्हू हुआ उहे मौजूदु हुआ ऐं उहे सॼा जा सॼा जेके आहिनि से कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध दोस्त माण्हू हुआ ऐं उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि खे उन पढ़ियो ऐं उन्हनि खे फॉलो कयो। पोइ बाग़ीअ जी जेका शाइरी हुई उन में उहो मज़ाहिमती रंग जेको उन दौर जी घुरिज हो उहो अची वियो। असां कुझु प्रोग्राम ॾिठा हुआ यूनिवर्सिटीअ में जेके आहिनि से बाग़ी जॾहिं स्टेज ते चढ़ंदो हो त माण्हू नौजवान जेके आहिनि से स्टेज खे घेरो करे वेंदा हुआ ऐं हिन खे लहण न ॾिनो वेंदो हो माना स्टेज तां। पोइ हीउ नज़म पढ़ंदो रहंदो हो ऐं सम्झां थो त सिंधी शाइरीअ में शेख अयाज़ खे बि माना शाइराना एतिरी पज़ीराई कोन मिली जेका बाग़ीअ खे पंहिंजे उन दौर में जॾहिं हू यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो या उन खां पोइ जो इहो दौर हो उन में मिली। हिकिड़ी ॻाल्हि कई थी वञे त बाग़ी जेको आहे सो सिंध जो मज़ाहिमती शाइर आहे। बाग़ी सिर्फ़ु मज़ाहिमती शाइर कोन्हे, बाग़ी सिंध जी जेका शाइराना जंहिंखे चइजे त माना फिनामिना जेका सिंधी शाइरीअ जी जेका असां हैत आहे, जेका जदीद सिंधी शाइरीअ जी जेको अयाज़ जो जेको तसलसल हो उन में बाग़ी वटि रुॻो मज़ाहिमत कोन हुई। बाग़ी मज़ाहिमत ऐं रोमांस खे हीअं माना गॾे पेश कयो। हीअ तुंहिंजी अखि, हीअ तुंहिंजी चग, हीअ सींध कंहिं वाहण जो दग, या हीअ ओ कप अंगी कामणी हिन भूं या टामणी। माना ही मज़ाहिमत ऐं रोमांस खे हुन जंहिं तरीक़े सां गॾे पेश कयो। हलीम बाग़ीअ जा जिते सॼी दुनिया में लखे मदाह आहिनि जेके रोज़ दर्जननि जे अंग में साणसि मुलाक़ात लाइ ॻोठ रोहलवाए पहुचनि था, उते संदसि वेझा दोस्त बि साणसि सारोड़ियूं सारीनि था। हलीम बाग़ी खे 1986 खां सुञाणा ऐं 87 में आउं फस्ट ईयर में पढ़ण जे लाइ जॾहिं हैदराबाद वियुसि त यूनिवर्सिटी में हलीम बाग़ी सां शाम हुई। उन शाम में मूं हिन जी शाइरी ॿुधी ऐं उहा शाइरी ॿाराणे ज़हन में ज़ाहिर केतिरो असरअंदाज़ थी हूंदी
पर मूंखे उहा शाइरी अॻिते हली जॾहिं मूं उनखे पढ़णु शुरू कयो त उन जा 2 बैत मूंखे सदाई अपील कंदा रहिया। हिकिड़ो हुयो त मूंखे भुर मां भाए आऊं पखी आग जो जित मुंहिंजी सुॼे राय तित टांडनि में टाकोड़ पए। इन क़िस्म जा जेके बैत हुआ हलीम जा उहे उन ज़माने में ॿुधासीं ऐं उहो ज़मानो छाकाणि त जबर जे इंतिहा जो ज़मानो हो। ज़ियालक जी मार्शला हुई ऐं हू बि आउं सम्झां थो त सिंध जेका अॼोके ॾींहुं बीठीअ हाराए नथी, शिकस्त नथी खाए, वेह नथी, माठ नथी थिए, दरिया नथी ॾे, धरती नथी विराइण ॾे, उनजे पोयां सिंध जी वॾी शाइरी आहे। लतीफ़ वॾो शाइर हो। लतीफ़ वॾो शाइर हो त लतीफ़ जे दौर में जेको जबर हो उहो तारीख़ी तौर ते अहिड़ो कॾहिं कोन थियो जेको लतीफ़ साईं जे दौर में झोक जो वाक़ियो थिए थो, बाक़ी शयूं थियनि थियूं, माण्हुनि जा छोड़ा लाहियो था छॾनि, उहो दौर हो। उन जेतिरो जबर शदीद हो, सिंधी आर्ट बि एॾी ताक़त सां उनजो मुक़ाबिलो कयो। पोइ वरी तव्हां ॾिसंदो हिकिड़ो जेको दौरु गुज़रे थो, शेख अयाज़ जो जॾहिं दौरु अचे थो त शेख अयाज़ वन यूनिट जे ज़माने में जेका शाइरी लिखी उहा शाइरी बि उन शदीद जबर जो रद्द अमल हो। ऐं पोइ ज़ियालक जो दौरु अचे थो। ज़ियालक जे दौर में जेको हालांकि शेख अयाज़ ज़िंदा हो, शेख अयाज़ जे ज़िंदा हुजण जे बावजूदि हिकिड़ो माण्हू बिल्कुलु हिकिड़े पसमांदा इलाइक़े मां अचे थो थर, ऐं हलीम बाग़ी हाणे मुंहिंजे घर में भाती आहे, आउं उनखे चङी रीति सुञाणा त हू जे पस मंज़र मां आयो, उहो पस मंज़र बज़ात ख़ुदि ज़ाती सित ते बि ॾाढो अज़ियतनाक हो, गुरबत जे हवाले सां, महरूमियुनि जे हवाले सां। ऐं ॿियो जेको हलीम बाग़ी खे उन दौर जे जबर जिते मुतासिर कयो, उते वरी हुनजे घर जे अंदरि हिकिड़ी आग पे ॿरी। उहा हुई क़ौमी शऊर जी आग, जंहिं ते हू तपियो पिए, जंहिं ते गरम पिए थियो। ऐं हुनजी शाइरी उन गर्मी जो ओफाण आहे जंहिंजो ॿारनि जुमन दर बदर उन जूं काठियूं सोरियूं पिए। ऐं पोइ जॾहिं उहो ओफाण में आई उनजी शाइरी त उनजी शाइरी सॼी सिंध खे हैरान कयो। हलीम बाग़ी जे त ख़ूब तकलीफ़ुनि खे मुड़सीअ सां मुंहुं ॾिनो आहे, उन बावजूदि पंहिंजी महिरूमनि खे बि क़बूल करे पंहिंजी शाइरीअ खे बाज़ार जो वखर नाहे बणायो ऐं पाण खे पंहिंजे दौर जो ख़ुददार शख़्स साबित कयो आहे। हलीम बाग़ी जे ज़ाती महरूमियुनि ऐं ज़ाती तिबी तरह बि हू सदाई बीमार रहियो। उन्हनि तकलीफ़ुनि खे बि हिन वॾी मुड़सी सां बेजिगरी सां मुंहुं ॾिनो। हलीम बाग़ी उहो शाइर आहे, हिन ज़माने में तव्हां ॾिसंदो त 2 सिटूं जेको लिखे थो माण्हू उहो बि ॿेड़ी कतार में बीठो आहे, हटु हिकिड़ो लॻो पियो, हिकिड़ो हटु खुलियो पियो आहे त उन ते कतार दर कतार माण्हू बीठा आहिनि ऐं तमामु हिकिड़ा वॾा मुरायत याफ़्ता माण्हू थिया। ही उहो वाहिद शाइर आहे जंहिं पंहिंजे महरूमियुनि खे ओन कंदे, उन्हनि खे क़बूल कंदे, पंहिंजी ॾात खे विकी कोन, बाज़ार जी शइ के हट जो वखर कोन बणायो। तंहिं करे हिकिड़ो त हिन जा 3 वॾा कम आहिनि। हिकिड़ो त हू ज़ाती दोस्त जी हैसियत में, भाउ जी दोस्त में, घर भाती जी हैसियत में 1987-86 खां आउं उनखे वेझो रहियो आहियां, तमामु घणो वेझो ऐं मुंहिंजे ख़्याल में हुन ते जेके 2 वॾा मकाला लिखिया आहिनि उहे हुनजी शाइरी जो हिकिड़ो भरपूर तारीफ़ बि आहिनि ऐं हुनजो बि तारीफ़ आहिनि। हलीम बाग़ी जो बि तारीफ़ आहिनि, हलीम बाग़ी जी शाइरी जो बि तारीफ़ आहिनि। हिकिड़ो त हलीम बाग़ी जो थियो ज़ाती तरह जेको मूं सां तालुक़ु रहियो, उनजे बुनियाद ते आउं चवां थो त हलीम बाग़ी पंहिंजे दौर जो हिकिड़ो ख़ुददार तरीन शख़्स आहे ऐं हू असां सां बि विढ़ंदो आहे, जेके वेझा दोस्त आहियूं उन्हनि खे झिणक ॾेई विझंदो, पर कॾहिं बि हुन पंहिंजो कंधु हेठि कोन कयो, छाकाणि त हुनजे अंदरि में जेका ॾात आहे न, सचनि जी सरकश अॾोल छाती झुरी सघे थी, झुकी न सघंदी। रोहलवाए में हलीम बाग़ीअ जे घर ॿाहिरां हुन जुमन दर बदर सां गॾु लाइब्रेरी पिणु ठाही
जंहिंमें भरपासे जे ॻोठनि जा ॿार तालीम हासिल करणु अचनि था ऐं हलीम बाग़ीअ जूं बि हिन लाइब्रेरीअ सां हसीन यादूं जुड़ियल आहिनि। पर हाणे हलण फिरण में तकलीफ़ ऐं मामा जुमन दरबदर जे विछोड़े बैदि हू हिन लाइब्रेरी में घटि ईंदो आहे, जॾहिं त संदसि घर में बि वटसि किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे। संगत साथ जे सहकार सां ॻोठ में क़ाइमु थी आहे। हिते मामा जुमन दरबदर जो इहो ख़्वाबु हो ऐं उन ई दौर में असां अकबर लिगारी उमरकोट जो DCO हो ऐं अकबर लिगारीअ हीअ लाइब्रेरी ऐं उन जे लाइ किताब ॾिना। पोइ उहे किताब जेके आहिनि उहे थोरा हुआ। पोइ हिते जेके मुख़्तलिफ़ असांजा दोस्त ईंदा रहिया उहे किताब ॾींदा रहिया। हाणे हिन में काफ़ी किताब अची विया आहिनि ऐं ॻोठ जा नौजवान जेके आहिनि उहे पढ़नि बि था, मुतालियो बि कनि था, पंहिंजी स्टडी बि कनि था। तव्हां पोइ उन्हनि खे पढ़ाईंदा आहियो? न, आऊं उन्हनि खे पढ़ाईंदो कोन आहियां, मूंखां हाणे कोन थो पढ़ाइजे। तव्हां केॾी महिल ईंदा आहियो हिन लाइब्रेरी ते? आऊं घणो करे जेॾी महिल बि को माण्हू मिलणु ईंदो आहे त ईंदो आहियां, न त हीअं की जुमे चांडाणे ईंदो रहंदो आहियां, न त घर ई हूंदो आहियां। जाम शोरे खे हुस्न जो हिंदोरो करार ॾींदड़ हलीम बाग़ीअ खे तोड़े जो सिंध वरसचे मां पास आउट थींदे ॾहाका गुज़री विया आहिनि, पर जाम शोरे सां संदसि अॼु बि उहा ई मोहबत आहे। उन ई करे का अहिड़ी महफ़िल नथी गुज़रे जंहिंमें हू जाम शोरे खे शाइरीअ सां भेटा पेश न कंदो हुजे। जॾहिं असां जाम शोरे में हुआसीं, पढ़ाईअ जे सिलसिले में हुआसीं, उहे 4 साल जॾहिं पढ़ाई हली त उन में हुआसीं। हाणे वञी छा करियूं, असांजे ॾींहंनि जा त प्रोफेसर ई गुज़ारे विया। उन ई दौर जा असांजा दोस्त जेके हुआ उहे बि के रिटायर थी विया, के हलिया विया न। हाणे वञी छा कंदासीं असां? हीअ जेका बि शाइरी जाम शोरे ते लिखियलु आहे उहा यूनिवर्सिटी पास करण खां पोइ जी लिखियलु आहे। हिननि ई गलियुनि में असांजे दिलनि में अवल प्यार सिरजियो, असां प्यार सम्झियो। हिननि ई गलियुनि में असांजे दिलनि में अवल प्यार सिरजियो, असां प्यार सम्झियो। इहो जाम शोरो हुस्न इंदोरो, इहा फार्मेसी तीजन गुलनि जी, ही लेबू, ही रूमू, ही पार्क में घूमू, ही रंगीन आंचल निगाहुनि जी केचल, के नज़रूं मिलायूं त चाहत वधायूं, के दिलि में समायूं, के मन में समायूं। वरी वक़्तु बदिलियो, समय पाण पलटो, जो विछड़ी वियासीं, जलियासीं, जियासीं। अला छा कजे दिल, भला छा कजे दिल, हू तारनि जा ॾेही मां धरतीअ ते वेही, छा तुंहिंजी कयां सद, तीअं छो पई हद, छो ॻरियो ॻरी थी, छो रोयो मरी थी। ही सभु को सहे थो, ही थींदो रहे थो, हिननि ई गलनि में सभिनि जे दिल में। हलीम बाग़ीअ जा स्टेज ते बि खोड़ किस्सा आहिनि। जॾहिं हू स्टेज ते चढ़े थो त माण्हू संदसि बेपनाह मोहबत जो इज़हार कंदे
खेसि दिलि सां ॿुधनि था। ॿी शहीदनि जी रत जी कहाणी ना हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी ना। पहिरियों दफ़ो यूनिवर्सिटी में वियोसि, असीं वियासीं उते पहिरीं वरसी हुई कमाल रामे जी, उन में हिन खे स्टेज ते सॾियो, उन उहो दौरु हिन जे माना दौरु पोइ हीउ जीअं स्टेज ते आयो न त माना माण्हू जेको आहे हिन हिकिड़ो ई नज़म पढ़ियो, असांजी नगरी संधियुनि छितियुनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा, कमाल रामे जी शहादत ते लिखियलु जेको मरसी हो नो उहो पढ़ियो। पोइ त बसि ही नौजवान ई वरी विया हुआ उन्हनि जे सॼे स्टेज खे, ऐं हिन खे ओसि ताईं न लहण ॾिनो हो जेसि ताईं हिन वटि उन नज़म हिन खे यादि हुआ उहे खुटी न विया हुआ। पोइ हिन चयो त बाबा हाणे मूंखे यादि कोन्हे नज़म वधीक, ऐं उन खां पोइ लथो। इहे एतिरी सॼी माना हिन जी पूरी जेका जर्नी आहे शाइरीअ जी उन में ईअं ई रहियो आहे। अॼु बि बाग़ी जेकॾहिं स्टेज ते अचे थो, अॼु बि जेकॾहिं बाग़ी पंहिंजे माना शाइरी पढ़े थो त माण्हू ईअं हमातन गोश थी वञे। बाग़ीअ जी पंहिंजे वतन सां कमिटमेंट अॼु बि उते जो उते ई बीठल आहे। हू अॼु बि पंहिंजी भरपूर मज़ाहिमत सां लिखे पियो ऐं उन गस खां अॼु ॾींहं ताईं थिड़ियो न आहे। हलीम बाग़ी पंहिंजी बीमारियुनि ख़िलाफ़ पिणु मज़ाहिमत कंदो आयो आहे। जॾहिं त हुन गुरबत खां बि हेठि वारी लकीर ज़िंदगी गुज़ारी आहे, केतिरनि ई महरूमिन बावजूदि सिंध जेका खेसि मोहबत ॾिनी आहे उहा वरले कंहिं शाइर खे मिली हुजे। उन हवाले सां बाग़ी जी जेको शाइराना सफ़र आहे उन ते मुख़्तलिफ़ दौरनि में लिखियो वियो आहे। ऐं सम्झां थो त आरीसर साहिबु उन ते कमाल जो लिखियो आहे, मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते उनजो ज़िक्र कयो आहे। ॿिया बि जेके सिंध जा माना लेखक आहिनि उन्हनि बाग़ीअ ते लिखियो आहे। सो इहो सॼो बाग़ीअ जो शाइरीअ जो सफ़र आहे जेको हुनखे अॼु ॾींहं ताईं वठी अचे पियो। बाग़ी अॼु बि लिखे पियो। हुन जी जेका कमिटमेंट आहे असुल में उहा हुन खां लिखाए थी। हुन जी कमिटमेंट अॼु बि पंहिंजे वतन सां जेका कमिटमेंट आहे उहा उते जी उते बीठी आहे, ऐं हू उन तां माना थिड़ियो कोन्हे। हू जंहिं गस ते आहे उन गस ते बीठो आहे। न हुन मराहतूं वरितियूं आहिनि, न हू माना कंहिं वॾेरनि वटि बि असीं वठी वेंदा आहियूं, कंहिं वॾेरे वटि जेकॾहिं असांखे कमु हूंदो आहे त वठी वेंदा आहियूं, पर हीअ पंहिंजी पर में हीअ कंहिं बि वॾेरे कंहिं बि भोतार जी अॼु ॾींहं ताईं उताक ते बि कोन वियो आहे। न को हुन कॾहिं कंहिंखे वञी माना ईअं सलाम कयो आहे। पंहिंजे मिज़ाज जो माण्हू आहे। हलीम बाग़ी मज़ाहिमती शाइरीअ जे करे वॾियूं तकलीफ़ूं बि बर्दाश्त कयूं ऐं हुन मज़ाहिमती शाइरीअ जी क़ीमत बि अदा कई, जंहिंजो हू हर महफ़िल में ज़िक्र पिणु कंदो आहे। खून आशिक में लेकिन हरारत ना मक़तलन जे बिचम ते पढ़ी तू पढ़। भाई मज़ाहिमती शाइरी करणु, मज़ाहिमत करण जो सिलो आहे जो माना हू बी फार्मेसी आहे, बी फार्मेसी जी डिग्री वरिती आहे हुन। ऐं पर हुनखे जेको आहे त इहा प्राइमरी जी मास्तरी मिली, उहा बि असांजो हितां जो हिकिड़ो वज़ीर आला हो उनजे थोरनि सां, उहो बि को दोस्त हो बाग़ीअ जो रसूल बख़्श समेत जो साहिबु, उहो PSO हो उन्हनि जो। पोइ ओवर एज थी ते वियो त उन ई वरी महिरबानी कई जो प्राइमरी मास्तर थियो, ऐं पोइ HST थी अॻियां हली रिटायर थियो हुन में। पर इहो उनजो नतीजो हो त हुनखे का बि सरकारी नौकिरी माना कोन थी मिली, ॾिनो कोन थिए। हिन जी शाइरी, हिन जो जेको फ़िक्री पासो हो उनजे करे जेको आहे सो हिनखे कोन पिए मिली। उन करे मज़ाहिमती शाइरी जेका हिन जी हुई उन में जेके तकलीफ़ूं हिनखे आयूं ज़िंदगीअ में, उन में हीअं त हिन जी जेतिरो हिन जी तइलीमी बाग़ी माना जेकॾहिं ॾिठो वञे न, हीअ MA आहे, MA बि कयो आहे हिन सिंधी अदब में। हुन जेको आहे बी फार्मेसी बि कई आहे, हू MA बि कई आहे, हुन BEd बि कई आहे, पर हुनखे नौकिरी जेका आहे का ढंग जी कोन मिली। इहा मास्तरी बि कंहिंजे थोरे सां मिली जंहिंमें हुन माना ज़िंदगी गुज़ारे छॾी। तंहिंजे करे हुन मज़ाहिमत जो जेको वैल्यू, हुनजी क़ीमत आउं सम्झां थो त इन खां मथे ॿी का बि अदा कोन थींदी। जो तव्हां जंहिं क्लेबर जी तव्हां वटि तइलीम हुजे, डिग्री हुजे, उन तहत तव्हांखे माना कोन मिले। उमरकोट खे अदब जे हवाले सां मामा जुमन दरबदर ऐं हलीम बाग़ीअ जी जोड़ीअ सां सुञातो वञे थो। मामा जुमन दरबदर जे करे जिते रोहलवाए जूं रौनकूं हुयूं से संदसि विछोड़े खां पोइ माठ थी वियूं आहिनि। जुमन दरबदर जे विछोड़े जो हलीम बाग़ीअ ते बि
तमामु घणो असरु पियो आहे ऐं खेसि वॾो नुक़सानु पहुतो आहे। हलीम बाग़ी संदसि सहारो खसिजण ते हर वक़्तु उदास हुजे थो। जुमन दर बदर असांखे हिकिड़ी घड़ी बि कोन्हे विसरियो। जुमन दर बदर हयातीअ में बि असां सां गॾु हूंदो, हर मामले में, हर राजूणी तोड़े क़ौमी ऐं सिंध सतह ते जेके बि कचहरियूं थींदियूं हुयूं या जेके बि मौक़िया ईंदा हुआ उन्हनि ते माना जुमन असां सां गॾु हूंदो हो। जुमन दर बदर असांजी तरबियत तमामु सुठे नमूने सां कई। हिते ॻोठ में मूंखे चाहे त पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो, तो किताब आणींदो हो, उहे मूंखे पढ़ाईंदो हो ऐं उहे किताबनि जा मौज़ू हरू भरू के चइजे त सिर्फ़ु साइंसी हुआ या अदबी हुआ या समाजी हुआ, अहिड़ी ॻाल्हि कान हुई, पर उहे हर मौज़ूअ जा किताब हूंदा हुआ। उहे सभु किताब जेके आहिनि मामा जुमन असांखे पढ़ाया ऐं उहे किताब जेके आहिनि उन्हनि जो रंग असांजे शख़्सियत ते चढ़ियो ऐं इन जे करे असीं बाक़ाइदगीअ सां मामा जुमन खे पंहिंजो गुरू असांजो वॾो त हो ई हो, पर असां संदसि हर ॻाल्हि खे लोह ते लकीर सम्झंदा हुआसीं। हू गानो जेको कोन आहे लता जी जो, त यूं ही दुनिया बदलती है इसी का नाम दुनिया है, त बहरहाल माण्हू अॻु पोइ बिलाख़र मरणो आहे। जुमन दर बदर बि गुज़ारे वियो ऐं हाणे असां काफ़ी अकेलाई या अणहूंद सम्झूं था त जुमन दर बदर जेकॾहिं हुजे हा त असां ते हूंदो हो त काफ़ी मामलनि में असांजो भरजलो हूंदो हो, सहारो थी हलंदो। हाणे उहो सहारो असां खां छुटी वियो आहे ऐं हाणे असीं पंहिंजो पाण खे अकेला महसूसु कयूं। आलमी सतह ताईं शोहरत माण बावजूदि हलीम बाग़ी अॼु बि पंहिंजे कचे घर में रहे थो। हुन पुरासाइश ज़िंदगी बदिरां रोहलवाए जे लोढ़े में मौजूदु हिन घर सां मुहबत कई। हलण फिरण में तकलीफ़ सबबि हाणे अक्सर घर में हुजे थो।
सुबुह खां शाम ताईं पंहिंजे घर जे अङण में मौजूदु हिन निम हेठियां हू शाइरी बि लिखे थो त मुतालो बि करे थो। ऐं संदसि चवणु आहे त सिंधी क़ौम हाणे तारीख़ जे मुश्किल तरीन दौर में आहे ऐं सिंध खे दरपेश घणनि ॾुखनि चैलेंजिस जी ॻाल्हि करे थो। सिंधी क़ौम हिन वक़्तु तारीख़ जे तमामु हिकिड़े क्रिटिकल दौर में आहे। हिन दौर में सिंधी क़ौम खे समाजी, सियासी, इक़्तिसादी, सक़ाफ़ती, मुआशी चैलेंज आहिनि। हींअर हिन दौर में सिंधी क़ौम ॾाढे ॾुखे दौर में आहे ऐं सिंधी क़ौम खे अहिड़ो ॾुखियो दौर कॾहिं बि तारीख़ जे कंहिं बि पीरियड में कोन आयो। हाणे बि जेकॾहिं असां पंहिंजी सुठी रहनुमाई जी ज़रूरत आहे ऐं सुठी रहनुमाईअ सां हिन क़ौम खे हिन क्राइसिस मां कढी सघूं था। बहरहाल उहो बि का सुठी क़यादत या सुठा माण्हू ई हिन खे कढी सघनि था। बाक़ी असांजे मौजूदा वक़्त जा जेके हुकुमरान आहिनि या हिज़्ब इख़्तिलाफ़ त आहे ई कोन। क़ौम परस्त जेके आहिनि उहे जॾा फिदा हिज़्ब इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि जी केरु ॿुधे ई कोन थो। पोइ तंहिंजे करे असीं बहरहाल जेकॾहिं हिमत करियूं त असां हिन दौर मां गुज़री सघूं था। हलीम बाग़ी चवे थो त बाग़ी रूमानवी शाइर आहे या मज़ाहिमती शाइर, उन बाबति संदसि शाइरीअ मां ई पधिरो थियो वञे। इहो सुवालु जेको अव्हांजो आहे न उहो ख़ुदि जॾहिं अवी मुंहिंजी शाइरी पढ़ो था त अव्हांखे ख़बर पइजी वञे थी त हलीम बाग़ी रूमानवी शाइर बि आहे, गॾोगॾु मुज़ाहिमती शाइर बि आहे। इहा ॻाल्हि त पधिरी थियो पए थी, हुन शाइरीअ मां ई पधिरी थी वई आहे। हलीम बाग़ी यूनिवर्सिटीअ जे दौर में बि वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं ऐं पारूथा टुकर बि खाधा, पर उन हूदे बि हिन पंहिंजी ख़ुदी ऐं ख़ुददारीअ जो सौदो न कयो। उहो दौर जेको उहो छा त आऊं ग़रीब माण्हू होसि ऐं मुंहिंजा माइट या मुंहिंजा अज़ीज़ क़रीब जेके हुआ उहे बि ग़रीब हुआ। उहे मूंखे उन्हनि वटि जेकॾहिं कुझु हुजे हा त उहे मुंहिंजी सपोर्ट कनि हा। उहो हो बि कोन, उन्हनि वटि बि कुझु बि कोन हो त नतीजो इहो निकितो त हुते जहिड़ो हाल हो, थधा पारूथा टुकर खाई या न कटिजण जहिड़ो ज़मानो कटे मूं पंहिंजी पढ़ाई जेका आहे उहा पूरी कई ऐं पोइ ॾाढे सुकून सां अची वेठुसि। पोइ इहो त वक़्त सां गॾु ईअं थियो त सरकारी नौकिरी मिली वई। सरकारी नौकिरी बि प्राइमरी मास्तरी मिली। उन ई मुंहिंजा मूं
मूं पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा माना सर्वाइव कई ऐं हाणे बि सर्वाइव कंदो पियो अचां। हलीम बाग़ी यूनिवर्सिटी मां बी फार्मेसी कई, पर उहा बि संदसि कमु न आई ऐं यूनिवर्सिटी में इश्क जी कहाणी बि हिन रीति बयानु करे थो। बी फार्मेसी मंझां मूंखे को बि फ़ाइदो कोन मिलियो न। मूंखे का माना फज़ीलत वारी नौकिरी जेका आहे उहा कान मिली। बाक़ी हिकिड़ी डिग्री आहे उहा मुंहिंजी शख़्सियत ते उहा लिखजी वई। मुंहिंजे नाले सां गॾु बी फार्मेसी लिखबो आहे। बाक़ी उन्हनि जो को बि फ़ाइदो कोन थियो। हलीम बाग़ी घणा इश्क कया ऐं पोइ केतिरनि इश्कनि में हू कामयाबु थियो? मसालो हीअ आहे त इश्क जेके आहिनि ज़िंदगीअ में माण्हू इश्क कंदो ई कंदो आहे। नौजवान जेको आहे उनखे इश्क थींदो आहे। बाक़ी असांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हिन दौर में इश्क जेको आहे ॿिनि शयुनि ॿ शयूं जेके आहिनि जेकॾहिं कंहिं माण्हू में आहिनि त उन सां इश्क कयो वञे थो। हिकिड़ो पैसो, ॿियो सूरत शिकिल चङी। इहे शयूं ॿई मूं में हुयूं ई कोन, मुंहिंजी शख़्सियत में हुयूं ई कोन। बाक़ी अॻे मूंसां इश्क केरु कंदो? आउं चवंदो आहियां त मूंखे त ज़ाहिर आहे त हर छोकिरी वणंदी हुई, पर ज़रूरी कोन्हे त छोकिरियूं बि मूंखे चाहिनि। अच्छा, हू जेका अप्सराउनि जे टोले जी राणी हुई उहा यादि ईंदी आहे? उहा हिकिड़ी ख़्याली या तस्वुराती शइ आहे, उहा हक़ीक़त कान्हे। हलीम बाग़ी घर में बि हिकु शफ़ीक़ वालिद आहे। खेसि हिकु पुटु ऐं हिकु न्याणीअ जो औलाद आहे। पाण बि हिकु उस्ताद ऐं संदन सुठी तालीम जो ऊनो हुजण सबबु हू ॿारनि खे ट्यूशन बि पाण ॾिए थो ऐं गॾोगॾु दुनिया जे अदब सां पिणु रोशनास कराए थो। इनजे करे संदसि ॿारनि खे बि अदब सां तमामु घणो चाहु आहे। हुन पंहिंजी औलाद जे नाले अॻियां बि बाग़ी तख़ल्लुस हयो आहे। संदसि धीअ तौहीद बाग़ी कुझु हिन रीति इज़हार करे थी। बाबा मूंखे जाम सपोर्ट कयो। मतिलबु मुंहिंजे ज़िंदगीअ जो सपोर्टिव पर्सन है कोन त उहो बाबा हो। मूंखे माना आउं अहिड़ी माना कोन हुयसि जंहिं आउं पढ़ंदी हुजां
एतिरी घणी कोन पढ़ंदी हुयसि, पोइ पढ़ंदी हुयसि, मुंहिंजूं माना ईंदियूं हुयूं पोज़ीशन्स वग़ैरह, पर बाबा माना घणो कंदो हुओ त बाबा पढ़ो। मूंखे इंग्लिश सेखारियईं। माना हिते असांजे ॻोठ में जेको इहो स्कूल आहे हुन में घणी अंग्रेज़ी कोन पढ़ाईंदा आहिनि। हींअर हाणे त पढ़ाईंदा आहिनि पर अॻे कोन पढ़ाईंदा हुआ। पोइ बाबा मूंखे अलॻि सां कोठे वेंदो हो, त हाई स्कूल में बाबा टीचर आहे। पोइ बाबा मूंखे कोठे वेंदो, उते मूंखे पढ़ाईंदो, माना इंग्लिश सेखारींदो। मूं वटि कापियूं आहिनि, माना उन में लफ़्ज़ आहिनि जेके ॾुखिया इंग्लिश जा लफ़्ज़ जेके मूंखे न ईंदा हुआ, उहे मूंखे सभु सेखारियईं। तौहीद बाग़ी पंहिंजे वालिद जी शाइरीअ जी पिणु हाफ़िज़ आहे। हूअ पंहिंजे स्कूल जे हर इवेंट में हलीम बाग़ीअ जी शाइरी पढ़ंदी आहे। बाबा जूं माना 2 शाइरियूं यादि आहिनि, पर मूंखे वणे त हिकु इहा थी, सिंध वरसटीअ में जंहिंजो गुज़र थियो वञे। इहा माना मुंहिंजी फेवरेट आहे। मूंखां माना जॾहिं असां हेड पे पढ़ियो 11हें में, सर शमशाद हो असांजो टीचर हो, सर शमशाद महर। उन मूंखे चयो त तौहीद जे बाबा जी शाइरी आहे, उन में वेंट्रिकल्स ऐं आर्टिकल्स जो ज़िक्र आहे, त पोइ तव्हां सुबुह जो पाण तौहीद खां इहो उहा पोइ ॿुधंदासीं। त पोइ उहा मूं न यादि कई हुई। माना मूं हाणे हूअं त घणे अरसे खां हले केतिरियूं शाइरियूं पई यादि करियां विसरां, वरी यादि करियां विसरां, ईअं ई माना आहे। त तॾहिं माना सर शमशाद मूंखे चयो त इहा शाइरी ॿुधायो। सचन जी सरकश अडोल छाती झुकी न सघंदी जुड़ी सघे थी, सदाकतुनि जे सिजन जी चांदी अवां जे अख में हुरी सघे थी। चिबन जे मुंह में थधी चंडोकी भरे थी मिर्चूं भले त भरजन, चिबन जे मुंह में थधी चंडोकी भरे थी मिर्चूं भले त भरजन, सुहाईअनि जो हितां ई लश्कर मटींदो चंडा भले मछरजन। असांजी मोकल अथव त करियो सुभाणे जेको अवां खसेजे, ईअं ई न थिए जो सुभाणे तुंहिंजो उघाड़ो लाशो गलनि में रहिजे। कुतनि जे अॻियां जिबुनि जे अॻियां ख्वार ॾाढो ख़राबु थींदो, कमाल जो रच चवे थो कातिल फुड़े फुड़े। हलीम बाग़ी पंहिंजी धरती ऐं माण्हुनि लाइ तमामु घणो हसास आहे। को बि हादसो या सिंध सां का वेसाघाती थिए त हू डिप्रेशन में हलियो वञे थो। इन ई करे हू अॼु बि चवे थो त ॼण नज़र लॻी वई हिन घर जे बहारुनि खे, को नांग सरापे वियो हिन नींहं नज़ारनि खे। अखियूं बि बांधी रगूं बि बांधी पिरी कजे छा तुंहिंजो शहर आहे, चपन जी रफणी हिते जुर्म आहे, अखियुनि जी खेंचल हिते दमर आहे। इहा विखनि में ढिराई छो छो अञा त तुंहिंजी चरी वई आहे, रखी जे पेरा रतूं थे डूंगर पथर बि तुंहिंजे अॻियां पथर आहे। इहे त तूफ़ान वधिया पिया वधंदा, हींअर त मुंहिंजी हीअं न हारियो, सदुनि सां सागर सुका न कॾहिं, घुरण सां गॾिजी नका लहरा। लिपुनि जी लाली भरे तरियुनि में, गसनि जी मिटी धरे अखियुनि में, हली हली बसि थकी पियासीं, घणो ॿुधायो अञा सफ़र आहे। कलनि मां उगता हॾियुनि में बीठा, हॾियुनि मां निकितल जिगर ते बीठा, वलाह गज़ब तो करी वॾींदड़, अञा बि चईं थो दुती नज़र आहे। करी पियो थो भले कंदो रह, पुछाणा छाजा वराणा छाजा, घड़ी जे आई पुछी बि वठिबो, अञा त तोखे वॾी गैर आहे। असांजा ई वॾा असांजो पोरियो, असां त तन मन सिंधूअ तां हारियो, अॾियूं उजारियो आड़ा ॿारियो, असांजो नींहं बि अञा निठर आहे। असां त संद ज़ख़म सोठासीं, असां लुटियासीं असां कुठासीं, तबीब कनि छा हकीम कनि छा, असांजी ज़िंदगी सॼी ज़हर आहे। तुंहिंजे अखियुनि में उदासी छाजी, अड़े ओ शाइर अड़े ओ वावी, अञा त कोड़े कलियूं बि कुड़ंदियूं, सिंधूअ जी मिटी न थी कलर आहे।
हलीम बाग़ीअ खे सादिक फ़क़ीर, सरमद सिंधी ऐं शफ़ी फ़क़ीर खां वेंदे रजब फ़क़ीर ऐं असलम फ़क़ीर समेत हर फ़नकार ॻायो आहे ऐं जंहिं महफ़िल में गुलूकार खां हलीम बाग़ीअ जी फरमाइश न थिए उहा महफ़िल ई ॼण अधूरी रहे थी। बाग़ी जी शख़्सियत ते छा ॻाल्हाइजे, सफ़ा हिकिड़ो सादो सभा जहिड़ो तव्हां ॾिसंदो त तव्हांखे एॾो वॾो शाइरु लॻंदो ई कोन। त हे हलीम बाग़ी को हीअ काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे जॾहिं बाग़ी सां मिलिया आहिनि हुननि चयो हेॾो वॾो शाइरु हीउ माण्हू, त हू सफ़ा सादरो ऐं सभा जहिड़ो ऐं जीअं उनजी शाइरी में चिलवलायूं ऐं उहे खेंचलायूं आहिनि अहिड़ी वरी तबियत उनजी ईअं ई आहे। हलीम बाग़ी सन सां थियल हासन खे अहिड़ी रीति बयानु करे थो ॼण हू हुन जो अखियुनि ॾिठो गवाह हुजे। हलीम बाग़ी मथां जॾहिं इहा कैफ़ियत तारी थी वेंदी आहे त संदसि शाइरीअ में बि उनजो अक्स नज़र ईंदो आहे। हलीम बाग़ी ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे, छो त हलीम बाग़ी हिकिड़ो मुशाहिदे जो सुठो शाइरु आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि मुताले जा शाइर जेके पढ़ी ऐं पोइ उनखे पंहिंजी शाइरी में इज़हार कंदा आहिनि, पर बाग़ी जी शाइरी तव्हांखे घणो करे माना ईअं हूंदी जीअं बाग़ी कंहिं शइ जो एनी शाइद हुजे। उनखां पोइ हुन जेको ॿोली जो इस्तेमालु कयो आहे उहो सफ़ा निज सलीस ऐं उनजा घाड़ेटा, उनजा इस्तिखारा, उनजा मुहावरा, उनजूं तशबियूं एतिरियूं त रिच आहिनि जो उनखे हर माण्हू सवलाई सां सम्झी सघे थो। उनखां पोइ हुन जेकॾहिं उनमें कंहिं ॿी ॿोली जो को लफ़्ज़ तलफ़ुज़ उनजी शाइरी में हुन जेकॾहिं कमु आंदो आहे त उनखे बि अहिड़े अंदाज़ सां ऐं अहिड़े वज़न सां आंदो आहे जो उहो ओपिरो न पियो लॻे। शफ़ी फ़क़ीर हलीम बाग़ीअ खे तमामु सादो शख़्स करार ॾिए थो ऐं अड़े शहर जाना खे कंपोज़ करण जी कहाणी कुझु हिन रीति ॿुधाए थो। हाणे छा आहे त 1970 जे ॾहाके में 80 ऐं 70 जे ॾहाके में यूनिवर्सिटी में असांजो वञणु घणो थींदो, ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी में। तॾहिं इहे वाड़ा इहे दीवारूं इहो कुझु हो कोन हो, सॼो हिकिड़ो खुलो माहौल हूंदो, माण्हू आदि असुर पियो ईंदो वेंदो ऐं असीं बि रोलाक हूंदासीं। पोइ हैदराबाद मां घुमी फिरी थकंदा हुआसीं त राति जे आख़िरी पॉइंट में चढ़ी वञी कंहिं सिंध यूनिवर्सिटी जे कंहिं हॉस्टल में वञी सुम्ही पवंदा हुआसीं। मानी बि सुबुह जो मुफ़्त जी मिलंदी, कंहिं दोस्त खां खाईंदा हुआसीं, बिस्तरो मिली वेंदो ऐं पैंट जो किरायो बि एतिरो कोन हूंदो ऐं सस्ताई जो ज़मानो। पोइ जॾहिं मूं हीउ पढ़ियो त हुन सॼो पस मंज़र जेको हो उहो सिंध यूनिवर्सिटी जो। हाणे जिन जाइनि जो ज़िक्र कयो आहे, सिंधोलॉजी आहे, फार्मेसी आहे, सुपरआईवी आहे, हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि इहे त असीं रोज़ु ॾिसंदा हुआसीं ऐं उते छा छा थिए थो, छा वहे थो, छा वापरे थो, केरु अचे थो, केरु वञे थो, इन खां वाक़ुफ़ हुआसीं। पोइ मुंहिंजो भला इन खे छो न कंपोज़ कयां। पोइ वेठे हिकिड़े ॾींहं खे कंपोज़ कयोसीं। कंपोज़ करे वरी मुंहिंजो क्लब हूंदो हो उमरकोट में, त मामा जुमन आयो हुते, जुमन खे ॿुधायो मुंहिंजो हीउ कंपोज़ कयो आहे। मूंखे वाह जो थींदो, हीउ हलंदो बि जाम, छो जो छोकिरी आहे जेकी पढ़नि था ऐं यूनिवर्सिटी में उहे हिनखे वधीक ॿुधंदा। मूं चयो हाणे इहो हिकिड़ो मिनियन जे लाइ बि ठाहियूं था। पोइ उहो रिकॉर्ड कयोसीं, रिकॉर्ड कयो त कैसेट निकिरंदे माना हीउ धमाको ॾेई निकितो, अहिड़ो हलियो जो सभिनी खे पोइ हिते छॾे वियो हलियो। पोइ वरी ॿी कैसेट मुंहिंजी 2000 में रिकॉर्ड कई,
उन में बाग़ी जो हिकिड़ो हाजी जो बाग़ी जो वक़्तु मटिजे पियो, उहो बि उनखे बि सुठी मोट मिली। पर हीअ जेके 4-5 आइटम हुआ, हाय असांजो पागल बनड़ो, वाचूड़नि में उलझे उॾरे, जीअं पेपर जो छणियल पलड़ो, इनखे बि तमामु सुठी अञा ताईं मूं ते फरमाइश थिए थी, पर ॿियनि गायनि ते जेको बि लहे थो हुनखे चवंदो आहे इहो ॿुधाए। हलीम बाग़ी हर वक़्तु देस ऐं वतन ते क़ुर्बान वञे थो, तॾहिं हुन लिखियो आहे त रत देस तुंहिंजी राह में फुड़ो फुड़ो थी वेही वञा। रत देस तुंहिंजी राह में फुड़ो फुड़ो थी वेही वञे, मुंहिंजो नसीब ठही वञे, तुंहिंजो बि कर्ज़ लही वञे, उदास रात जो मां चंड घूर घूर पियो पियां, उदास रात जो मां चंड घूर घूर पियो पियां, ऊंदाहियनि जा चरॿटो मथां को दीप ठही वञे, गुलनि जा सिर कटे छॾियो, वणनि जा थुल सटे छॾियो, कली कली लताड़ियो मथां कसर का रही वञे, सो हिन मिटीअ जी मरना जंहिं गैर जी न ॼिभ पटी, सो हिन मिटीअ जी मरना जंहिं गैर जी न ॼिभ पटी, असांजो ॼण कंद धरे अजोगा भेण सही वञे, मुबारकूं वढींदड़ कुआण जी रुत अची वई, हिते पियो को कुसी वञे, हुतां पियो को कई वञे, उॾाए धूड़ राह जी जे अॼु हलूं त हीअं हलूं, असांजे शहर ॿिए वरण जी वाट ई ठही वञे। हलीम बाग़ीअ जो पुटु अहद बाग़ी 11वीं क्लास जो शागिर्दु आहे, पर संदसि मुतालो तमामु वसी आहे ऐं उनजो समूरो क्रेडिट पंहिंजे वालिद खे ॾिए थो। हू नंढी उमिरि में पाण बि शाइर ऐं वालिद जी शाइरीअ जो पिणु हाफ़िज़ आहे। शाइरी बाबा पाण पढ़ंदो, बाबा पाण लिखंदो आहे, उन खां मूंखे ॿुधाईंदो आहे, अधी वारा वरी कैप्चर कंदा आहियूं। तव्हांखे कहिड़ी कहिड़ी यादि आहे? मां त शाइरी मूंखे यादि आहे हिकिड़ी सिंधू दरिया ते लिखियलु आहे, हीअ जेको थियो वीचार थियो किसो थियो हिन सिंधू दरिया ते, जी हा, केनाल पे हा हींअर न हिन खां अॻु में थियो, आई थिंक सो पहिरीं पास्ट ईयर्स में, त उहो आहे जनाब मौलवी साहिब ॾे पियो दिलासा हौज़ कौसर जा, जरा मौलवी साहिब ॾे पियो दिलासा हौज़ कौसर जा, मगर माण्हुनि खे सिंधूअ जो लुणाटल जर्ब घुरिजे थो, ही जन्नत में हवेली हूर जा वादा भला लेकिन, ही जन्नत में हवेली हूर जा वादा भला लेकिन, गुनाहगारनि खे धरतीअ ते पंहिंजो घर बि घुरिजे थो। सिंधू दरिया मिले जे न वॾेरनि जी धलावत आहे, सिंधू दरिया हारनि जो धनारनि जो मुहाणनि जो, असां कीअं असांजी ज़िंदगी ऐं मौत जी बाज़ी लॻियल आहे, असां कीअं दिलि खणूं हिन तां, असां कीअं मन खणूं हिन तां, हयातीअ मौत जा लेखा असां महिराण सां जोड़िया, असां कीअं दिलि खणूं हिन तां, असां कीअं संग छिनूं हिन तां, हिन खां असां कीअं दिलि खणूं हिन तां, असां कीअं दिलि खणूं। हलीम बाग़ीअ जी शादी माइटनि जे पसंदि सां पंहिंजी ई माइट रुकैया सांस सां थी। बाग़ी पंहिंजे शाइर थियण जो क्रेडिट पंहिंजी घरवारीअ खे बि ॾिए थो, जॾहिं त संदसि घरवारी बि मथसि फ़ख़ुरु करे थी। माण्हू ज़िंदगीअ में खोड़ सारे मर्द केतिरनि औरतुनि या छोकिरियुनि सां मिले थो, उहे छोकिरियूं हुनखे मुतासिर बि कनि थियूं, न पंहिंजी ॻाल्हियुनि जे करे या पंहिंजे हुस्न जे करे कनि थियूं, पर पोइ जेको आहे
जॾहिं शादी थी वञे थी तंहिंखां पोइ माण्हू जो ख़्यालु थी पवंदो आहे त अरेंज मैरिज जेका आहे, अरेंज मैरिज जेका आहे उहा ई फ़ाइदे वारी हूंदी आहे। ज़िंदगी जी कामयाबी जे लाइ अरेंज मैरिज ज़रूरी आहे। सो असांजी ज़िंदगी जेका आहे उहा ख़ुशी ऐं शादमानी वारी उन ई जे करे आहे जो असीं हिक ॿिए जो ख़्यालु रखूं था ऐं हिक ॿिए जा माना असां अरेंज मैरिज कई आहे, असां पंहिंजे माइटनि जी मर्ज़ी जी असां शादी कई आहे ऐं हाणे असां ख़ुशि आहियूं। आउं हिनखे चवंदो आहियां तोईद जी मां या अहद जी मां, ईअं करे सॾु कॾहिं कॾहिं ईअं बि कंदो आहियां, चवंदो आहियां त रुकैया उते अचु। ॿारनि सां सुठे नमूने हलंदो आहे, ॿारनि खे प्यारु कंदो आहे। छा आहे त ॿार असांखे 10-12 सालनि खां पोइ थिया आहिनि त ॿार असांजा ॿई सिखीलदा आहिनि। ॿार असांखे हलीम मूंखे भाईंदो आहे, इज़त ॾींदो आहे, प्यारु कंदो आहे। अहिड़ो माने कोन्हे, सुठी तबियत जो माण्हू आहे। हलीम टुटल या मां हलीम खे शाइरी या ॿी इन ॻाल्हि में कतई आऊं हलीम खे जेके डिस्टर्ब करियां या चवां इहो आऊं कॾहिं कोन कंदी आहियां। हलीम सुठे माहौल में रहे थो तॾहिं सुठी शाइरी बि करे थो, मूंखे फ़ख़ुरु ख़ुशी बि थींदी आहे त हलीम बाग़ी एॾी सुठी शाइरी करे थो। मुंहिंजो मुड़ुसु एॾो वॾो शाइर आहे, सिंध जो मञियल शाइर। हलीम बाग़ी पंहिंजे दौर जो उहो मुनफ़रिद शाइर आहे जंहिंजी कंहिं ॿिए शाइर सां भेट ई नथी करे सघिजे। हू चवे थो त हुन कॾहिं बि पंहिंजी शाइरीअ ते कंप्रोमाइज़ नाहे कयो। इहो भेट, हीउ वॾो, हीउ नंढो, हीउ विचोलो, हीउ आला इलीजीन, इहे ख़बरूं जेके शाइरीअ में सही कोन्हे। जेको बि माण्हू आहे उहो जेकॾहिं शाइरीअ में का कंहिं में दम आहे त उहो जेको आहे उन जी शाइरी जेका आहे माण्हुनि खे पसंदि ईंदी। बाक़ी अयाज़ खां वॾो, उन खां वॾो, उन खां वॾो, इहे ख़बरूं जेके आहिनि इहे शाइरीअ में जाइज़ कोन्हे, सही कोन्हे। हलीम बाग़ी पाण बि पंहिंजी बीमारियुनि जो ज़िक्र करे थो ऐं चवे थो त हुन ज़िंदगीअ में तमामु घणो भोॻियो आहे ऐं हिमत करे मायूसीअ मां निकिरी वञे थो ऐं हालतूं बहितर थियण जी उमेद रखे थो। बीमारियूं तमामु घणियूं रहियूं मुंहिंजी जान में ऐं मूं ॾाढो लोड़ियो आहे, ज़िंदगीअ में ॾाढो भोॻियो आहे ऐं उन ई भोगनाउनि ऐं उन्हनि पीड़ाउनि जे करे आऊं हर मरहले ते मायूस बि थींदो आहियां ऐं वरी थोरी हिमत करे ऐं इन मायूसीअ मां निकिरण जी बि कोशिशि कंदो आहियां। अहिड़े नमूने सां मुंहिंजो वक़्तु गुज़रे थो। हलीम बाग़ी पंहिंजो बाग़ी तख़ल्लुस बि पाण रखियो ऐं बाग़ी तख़ल्लुस ते बि खेसि वॾियूं तकलीफ़ूं मिलियूं ऐं हू सम्झे थो त संदसि तख़ल्लुस बाग़ी न हुजे हा त ॿियो त कुझु न, खेसि का चङी नौकरी मिली वञे हा। मुस्तक़बिल मुंहिंजो जेको उहो वियो ख़तमु थी। आऊं बि जेकॾहिं
वक़्त सां गॾु गॾु जीअं हालतूं हलियूं पिए उन उहे हुजां त आऊं बि ठीकु नौकिरी वोकिरी वठी सघियुसि पिए, पर मूंखे का बि इज़त नौकिरी कान मिली। इज़त माना मास्तरीअ जी बि त इज़त आहे, पर इहा बि मूंखे वॾी जिदोजहद खां पोइ मिली। पोइ पोइ मूं उन में BEd बि कयो, MAd बि कयो, MA बि कयो, MA बि कयो, B फार्मेसी ऐं होसि। इहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो नतीजो इहो निकितो जो आउं सम्झां थो जेकॾहिं मुंहिंजो तख़ल्लुस हलीम बाग़ी न हुजे ऐं मुंहिंजी शाइरी अहिड़ी बाग़ियाना न हुजे त मूंखे का चङी नौकिरी मिली वञे। सिंध पारां हिन सतह जी पज़ीराई मिलण जे सवाल ते हलीम बाग़ी चवे थो त सिंधी क़ौम ॾे पाण वटि छा आहे। हू अक्सर इन ॻाल्हि जो इहो बि जवाबु ॾींदो आहे त जेके मुए कंदा से जानब कयो जीअरे। सिंधी क़ौम वटि पाण वटि ॾियण जे लाइ छा आहे, उहे उन्हनि खे भला जेकॾहिं चइजे त हे मूंसां कोन था कनि त हुननि ख़ुदि हुननि वटि छा आहे, हो पाण बि बेवस आहिनि। जेकॾहिं हुननि जे वस में कुझु हुजे हा त मुंहिंजे लाइ कुझु कंदा। बाक़ी ॻाल्हि आहे भाइण जी, माण्हू भाइनि था। बाग़ी चवे थो त आऊं हूअं त ख़ुशि आहियां, पर ज़िंदगी जीअं चाहियां थो ईअं नथी गुज़रे। मुंहिंजी ज़िंदगी ईअं समराई थिए थी त बाबा ज़िंदगी जेका आहे इहा ई आहे, जहिड़ी गुज़रे पई अहिड़ी ई आहे। जेकॾहिं इन ई मंझि इन ई ज़िंदगीअ में मुतमइन रहंदे तब ठीकु आहे, जे न मुतमइन रहंदे तॾहिं बि तुंहिंजी ज़िंदगी ईअं ई रहंदी। हाणे ईअं ई आहे त सॼी सिंधी क़ौम जी में का चेंज अचे, उन ई जे करे असांजो वक़्तु बि तब्दील थी पए, असांजा हालात बि बदिलजी वञनि त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी न त मुंहिंजी हालत बि इहा ई रहंदी जेका आहे। हलीम बाग़ी हाणे पंहिंजी ज़िंदगीअ खे बि मयार ॾिए थो। कॾहिं कॾहिं चवे थो त आऊं बेवसीअ जी तस्वीर आहियां ऐं खेसि अहसास महरूमी बि थिए थी। संदसि चवणु आहे त आऊं अकेलो थी वियो आहियां ऐं केरु मूंसां ॻाल्हाइण वारो न आहे ऐं हाणे मुशाइरनि में बि नथो पहुची सघां। मुंहिंजी ज़िंदगी ईअं ई थी वई आहे जो आऊं माना हिकिड़े पासे थी वियो आहियां। मूंसां कचहरी वारो माण्हू कोन्हे, या जेको कमु आऊं करणु चाहियां थो उहो करे न पियो सघां। बाक़ी
शाइरी मुंहिंजो फील्ड जेको हो शाइरी, उहा शाइरी त अञा ताईं करियां पियो, पर हू जेको सॼी सिंध में कॾहिं कराची, कॾहिं हैदराबाद, कॾहिं लाड़काणो, कॾहिं दादू, उतां जेको वेंदो रहंदो हुउसि, उहा हाणे उहो उते पहुची कोन थो सघां। आऊं चवां थो न त हूअं त ख़ुशि आहियां, पर उहा ज़िंदगी जीअं चाहियां थो उअं ई कोन पई गुज़रे। बाक़ी गुज़रे पई खावां पीआं पियो, घुमण फिरण जो हाणे रहियो ई कोन्हे। काश वरी बि ओड़े ई नमूने सां, जहिड़े नमूने सां अॻे हलंदो हुउसि, घुमंदो हुउसि ऐं कचहरियुनि में शिरकत कंदो हुउसि, दोस्तनि जे मेड़ाकनि में वेंदो हुउसि, ओड़ा ई मेड़ाका, ओड़ियूं ई कचहरियूं जेके आहिनि ॿीहर अटेंड करे सघां, इहो मुंहिंजो ज़हन में आहे। ऐं दिलि चाहे थी त उअं ई हुजे हा त बहितर हो। बाक़ी ज़िंदगी त हर कंहिंजी गुज़रे थी, हिकिड़े शाइर जी बि गुज़रे थी, हिकिड़े हारीअ जी बि गुज़रियो वञे। हलीम बाग़ीअ जी ज़िंदगी में लाहन चाड़नि ऐं महरूमिन बावजूदि संदसि शाइरी हर दौर जी तर्जुमान आहे। संदसि शाइरीअ में कमाल जी ॿोली, रवानी ऐं तख़य्युल आहे। बाग़ीअ जी शाइरीअ में इश्क बि आहे त बग़ावत बि आहे। हुन शाइरीअ खे पंहिंजे मुनफ़रिद असलूब ऐं तख़य्युल सां मालामाल कयो आहे। सिंध में जॾहिं बि इश्क ऐं बग़ावत जो ज़िक्र निकिरंदो त हलीम बाग़ीअ जो ज़िक्र ज़रूरु निकिरंदो। कैमरामैन दानिश ख़ाशखिली सां गॾु अज़मतुल्ला कुंभ, टाइम न्यूज़, उमरकोट। ऐं मसलन नसीना घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो, तो मलाइक जो मसजूद इंसान अचे, उन्हनि जे भेजे में गांजा न अफ़ीम भरियो। लाड़ तुंहिंजी लुटियल सीन लुटबी रही, काल जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल सीन लुटबी रही, काल जलियो ठठो अॼुकल्ह अची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां माना तड़िया, अॼु आमीअ फापीअ जी मयत उते। ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। ऐं ज़माना असांजो कबीलो कुटो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न। तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथां, खून आशिक में लेकिन हरारत न। मतलनि जे बिचनि ते पढ़ी तूं पढ़, ॿी शहीदनि जी रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न।